हमास सरबराह इस्माइल हानिया के शॉर्ट रेंज प्रोजेक्टाइल सां निशानो बणायो वियो। प्रोजेक्टाइल में 7 किलोग्राम जो वॉरहेड इस्तेमाल कयो वियो। इसराइल के हमले में अमेरिका की मदद शामिल हुई। ईरानी पासदारनि इनकलाब इस्माइल हानिया की शहादत वारे वाक़े जा तफ़सील जारी करे छॾिया। पासदारनि इनकलाब जो चवणु आहे त ईरान जो बदिलो शदीद हूंदो, मुनासिब वक्त जाइ ऐं तरीक़े सां बदिलो वरितो वेंदो। दहशतगर्द इसराइली रियासत के इन ॾोह जो फ़ैसिलाइतो रद्दअमल ॾिनो वेंदो। सिंध जे 2 लख घरनि खे सोलराइज़ करे रहिया आहियूं। अक्टूबर महीने ताईं 50,000 सोलर सिस्टम लॻाया वेंदा। चाहियूं था त 20 लख घरनि खे बि सोलराइज़ कयो वञे। सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक जे माली सहकार सां शुरू करे रहिया आहियूं। आलमी बैंक हिन प्रोजेक्ट में $100 मिलियन जी फंडिंग करे रही आहे। सोलर सिस्टम मां हिकु पखो ऐं 3 बल्ब हली सघनि था। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रजिस्टर्ड घराननि खे हिन सिस्टम में शामिल कयो वेंदो। हीउ मनसूबो क्लीन एनर्जी मुहिम जो हिसो आहे। सिंध में सोलर लेबॉरेटरी ठाहिण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। पहिरें मरहले में 400 मेगावाट बिजली जे लाइ ज़मीन हासिल कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो 2 लख सोलर होम सिस्टम किट्स जी फरहमी लाइ मुआइदनि ते सहन वारी तकलीफ़ खे ख़िताब। सिंध चवणु आहे त सिंध में कोयले जा वॾा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। थर मां सभ खां वधीक सस्ती बिजली फराहम कई पई वञे। कुछ अंसर मुल्क की तरक्की ॾिसण नथा चाहिनि। तहरीक इंसाफ की हुकूमत चीन सां लाॻापा ख़राब कया। मुल्क की तरक्की ऐं खुशहाली जे लाइ सभिनी खे इख़्तिलाफ़ ख़त्म करणा पवंदा। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जी लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त हिननि मईशत जी बहितरी लाइ सदाईं सुठी रिथाबंदी कई आहे। एक्सपोर्ट खे हथी ॾियारणु हुकूमत जी तरजीह आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, शेर बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में वसकारो। थरपारकर, जामशोरो, खंबर शहदादकोट, दादू, उमरकोट, मीरपुर ख़ास, जेकबाबाद, सखर, रोडी, पनवाकिल, सांगी, ठुकराठू, खैरपुर, पीर जो ॻोठ, सोभोदेरो, नारो, चूंडको, बबरलोई, बोज़दार वॾा, डेपारजा, ठहरी, मीरवास, हेठारजा, सगियूं, नौशोरो फेरोज़, खानवान, पड़ीदन, ठारूशाह, भिरिया सिटी, हालानी, दरिया खान मरी, बांदी, मदेजी, हुमायूं शरीफ, कंदरा, सांगड़, खिपरे, चौदगी, सरहाड़ी, पीरूमल, चोटियारियूं, वर्कशॉप, जामनवाज़ अली में बरसात। सेवण, लकी गुलाम शाह, नसीराबाद, वगण, गाजी ख्वावर, लालू रैंक ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं वुठो। मेहड़, मोहंजो दड़ो, ॾोकरी, बाडरह, कंधकोट, कशमोर, बख्शापुर, गौसपुर, हुमायूं शरीफ, मीरपुर बुर्डो, मुरीद शाह, काज़ी अहमद मनाड़ो, ठुल, गढ़ी हसन में वसकारो। मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, उडेरो लाल, भिटशाह, सकरन, पिथोरो, पाठ शरीफ ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। दादू, टंडो, रहीम खान ऐं थाणे बुला खान समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। चेलार समेत थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ककर वसी पिया। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी पइजी वियो। केतिरा ई फीडर ट्रिप थियण सबबि बिजली जी फराहमी मुअतल। सिंध ऐं पंजाब में ईंदड़ 24 कलाकनि दौरान गजगोड़ सां वधीक बरसात जी अॻकथी। अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॼाम खान शोरे जी सदारत हेठि बरसातुनि बाबति इजलास। मेयर हैदराबाद काशिफ शोरो, कमिश्नर समेत ॿिया अमलदार शरीक। सईद गनी जो चवणु आहे त सिंध में तेज़ बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। वधीक बरसातुनि जी सूरत में ॾुखियायूं पेश अची सघनि थियूं। असांजो सभ खां वॾो मसइलो बिजली जी बंदिश आहे, जंहिं करे पंपिंग स्टेशन्स बंदि थी वञनि थियूं। कची आबादियुनि में कंहिं बि क़िस्म जो सेवरेज सिस्टम मौजूदु न आहे। आबपाशी वारे वज़ीर ॼाम खान शोरो चवे थो MDMA जे अॻकथी मूजिबि हाणोकी बरसातूं 2022 जहिड़ियूं आहिनि। 2022 जी ॿोॾि में जिते जिते मशीनरी लॻी हुई उन प्लान ते नज़रसानी कई वञे। इन प्लान तहत इज़ाफ़ी पॉइंट्स खे मिलाए मशीनरी लॻाई वञे। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले मर्दान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं CTD जो गॾियल ऑपरेशन। कलअदम तंज़ीम TTP जा 4 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जे मौजूदगी वारे इतलाउ ते सिक्योरिटी फोर्सेस ऐं CTD चोरा थाणे जी हद में गॾियल ऑपरेशन कयो। जमायत इस्लामी तरफ़ा मुतालबनि जी मञता ताईं रावलपिंडी में जारी एहतजाजी धरणो ख़त्म न करण जो ऐलान। अमीर जमायत इस्लामी हाफ़िज़ नईम रहमान जो चवणु आहे त हीउ धरणो पाकिस्तान जी तारीख़ में नओं बाब लिखंदो। धरणे सां माण्हुनि में उमीद पैदा थी। मुतालबनि जी मञता ताईं धरणो ख़त्म न कंदासीं। अवामी मसइलनि ते ई सियासत थींदी। पंहिंजा हक़ वठी पोइ उथंदासीं। अॼु खां कराची में बि धरणो शुरू कंदासीं। पूरे मुल्क में इहो सिलसिलो हलंदो रहंदो।
सेवण वेझो उठपलाण डैम टुटण मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ आपाशी इंतज़ामिया हरकत में अची वई। ॻोठ नगावल वटि उठपलाण डैम ते हेवी मशीनरी पहुची वई। डैम जी बहाली वारो कमु शुरू कयो वियो। ॻोठाणनि जो चवण त आपाशी खाते जी नाअहली ऐं इस्तेमाल डैम में नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबि डैम टुटो आहे। डैम टुटण सबबि लखनि रुपयनि जो फसल तबाह थियो। घरनि में पियल सामान बि लुढ़ी वियो। डैम टुटण वारे मामले जो वॾो वज़ीर नोटिस वठे ऐं आपाशी खाते जे ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। टंडो रहीम खान समेत काछे ऐं खीरथर चावलू सिलसिले में तेज़ बरसातुनि खां पोइ नयूं वही आयूं। काछे जो दादू जोही बान सैदाबाद सेवण शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। काछे वासी लॾपलाण ते मजबूर। ॾुखियाईनि में इज़ाफ़ो। नई गाद जो पाणी जोही शहर जी आख़िरी लाइफ लाइन FP बंद सां टकराइजी वियो। RD 45 ॻोठ मोहब्बत रोदनाणी वटि F बंद खे रूण पइजी वई। आपाशी अमलो गुम। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत रूण खे ॿधण में मसरूफ़। वफ़ाई काबीना जे मिल्कियती इदारनि बाबति निजकारी कमेटी 5 सालनि में 24 इदारनि जी निजकारी जी मंज़ूरी ॾेई छॾी। पधिराई में ॼाणायो वियो आहे त इजलास में फ़ैसिलो कयो वियो त ॿियनि SOS खे शामिल करण जो फ़ैसिलो दर्जाबंदी जे पुॼाणी खां पोइ कयो वेंदो। हुकूमत निजकारी सां वापारी मामलनि में वफ़ाक़ जो अमल दख़ल घटि कंदी। वफ़ाक़ खे सिर्फ़ स्ट्रेटजिक ऐं ज़रूरी SOEs ताईं महदूद करणो आहे। स्ट्रेटजिक खां सवाइ ॿियनि SOEs खे CCOP साम्हूं रखियो वेंदो। OGDCL जा शेयर्स पेट्रोलियम डिवीज़न खे मुंतक़िल करण ते बि गौर कयो पियो वञे। तहरीक इंसाफ़ पार्टी डिसिप्लिन जी भनकड़ी ते पार्टी अॻवान MNA शेर अफ़ज़ल मरवत जी बुनियादी मेंबरशिप ख़त्म करे छॾी। PTI जी एडिशनल सेक्रेटरी जनरल फिरदौस शमीम नक़वी जी सही सां जारी पधिराई में चयो वियो आहे त शेर अफ़ज़ल मरवत नोटिस परेड ते हो। शेर अफ़ज़ल मरवत खे पार्टी ज़ाब्तनि जो को ख़्यालु नाहे। हू पाण खे पार्टी कानूननि खां मथां सम्झे थो। जेकॾहिं शेर अफ़ज़ल मरवत हिकु इज़तदार शख़्स आहे त क़ौमी असैम्बली जी सीट तां बि इस्तीफ़ा ॾे। इसराइली एजेंसी इस्माइल हानिया जे क़त्ल लाइ ईरानी एजेंट्स खे इस्तेमालु कयो। बरतानवी अख़बार जी दावा। बरतानवी अख़बार दावा कई आहे त इसराइल जी ॻुझी एजेंसी मोज़ाद हमास सरबराह इस्माइल हानिया जे इस्तेमाल हेठि महिमान खाने जे 3 कमरनि में धमाकेदार मादो 2 ईरानी सिक्योरिटी एजेंट्स ज़रिए नस्ब करायो हो।